अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जूं बलोचिस्तान में धारदार कार्रवाई। 41 दहशतगर्द मारिजी विया। ISP मुताबिक़ 29 जनवरी ते हरनाई ऐं पंजगोड़ में गुजनि इतलाहनि ते धारदार कार्रवायूं कयूं वयूं। हरनाई में 30 ऐं पंजगोड़ में ऑपरेशन दौरान 11 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त पंजगोड़ में मारिजी वियल दहशतगर्दनि वटां 15 डिसंबर ते बैंक मां फुरकियल पैसा, हथियार ऐं बारूदी मवाद हथायो आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ फितनतुल हिंदुस्तान सां हो, जेकी शहरनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। वज़ीर आज़म सनअतनि लाइ बिजली जी टैरिफ में घटिताई जो ऐलान करे छॾियो। सनअतनि खे बिजली जी टैरिफ में फी यूनिट 4 रुपया ऐं 4 पैसा रिलीफ, वेलिंग चार्जिस में 9 रुपयनि जी लाथ जो ऐलान। शहबाज शरीफ़ जो आहे त माज़ी में मुल्क खे डिफॉल्ट बणाइण जी कोशिश कई वई। IMF खे फंड रोकण लाइ ख़त लिखिया विया ऐं ट्वीट कया विया। ॾुखे वक़्त में दोस्त मुल्कनि सां साथ ॾिनो। अणथक महिनत सां मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो वियो। इस्लामाबाद में एक्सपोर्टर्स खे अवार्ड ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हुकूमत जो कमु कारोबार करण न पर साज़गार माहौल फराहम करणु आहे। सियासी अस्करी तावन सां मुल्क में तरक़ीअ जूं राहूं खुलियूं आहिनि। फील्ड मार्शल जे ख़ासि तावन सां केतिरा ई मामला हल थिया आहिनि। हिन वक़्तु मुल्की मईशत मुस्तक़िम थी चुकी आहे। महांगाई जी शर सिंगल डिजिट ते अची वई आहे। पहिरीं फरवरी ते पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾे इज़ाफ़े जो इम्कान। सरीअ मूजिबि नार जे ख़ते में जारी छिकता हाणे अमरीका ईरान जंग जे ख़तरे जो असर पेट्रोलियम शयुनि ते पवंदो। पहिरीं फरवरी खां पेट्रोल ऐं डीज़ल जी फी लीटर क़ीमत में 9 रुपया 47 पैसनि ताईं इज़ाफ़ो थी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान तरफ़ अमरीकी जंगी बेड़ो रवानो करे छॾियो आहे, पर उन जो इस्तेमालु न करणु बहितर हूंदो। ईरान सां अॻु में बि ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं आईंदा बि ॻाल्हियुनि जो इरादो आहे। साफ़िन सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त बर्तानिया लाइ चीन सां कारोबार करणु ख़तरनाक थी सघे थो। कैनेडा लाइ चीन सां वापार करणु उन खां बि वधीक ख़तरनाक हूंदो। मुंहिंजे ख़्याल में क्यूबा जी हुकूमत क़ाइमु न रहणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असांखे हर सूरत में पोलियो ख़िलाफ़ कामयाबी हासिल करणी आहे। पोलियो ख़िलाफ़ कोशिशुनि सां ॿारनि खे पाज़ो थियण खां बचाए सघिजे थो। पोलियो मुहिम जे हवाले सां इजलास जी सदारत कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुहिम दौरान को बि ॿार पोलियो खां बचाव जे फुड़नि खां महरूम न रहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ वालिदीन, मुआशिरे, मीडिया ऐं हुकूमत खे गॾिजी कमु करणो पवंदो। हैदराबाद में CNG स्टेशन ऐं टैंकर खे बाहि हिकु जहिड़ो सड़ी फौत। वाधूहा बाईपास ते CNG स्टेशन ते बीठल LNG टैंकर में ओचितो बाहि भड़की पई। बाहि CNG स्टेशन ऐं हिकु घर खे बि पंहिंजे लपेट में आणे वरितो। टिनि फायर टेंडरनि ज़रिए 20 खां वधीक फाइटरनि 3 कलाकनि जी जदोजहद बैदि बाहि ते ज़ाब्तो आंदो। वाक़े में CNG स्टेशन ऑपरेटर सड़ी फौत मिठियाणी वासी इलाही बख़्श छजड़ो तौर सुञाणप। हैदराबाद में एंटी करप्शन जो एग्जीक्यूटिव इंजीनियर कॉलेज एजुकेशन वर्क्स जे ऑफिस ते छापो। रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन इसरार अहमद भुट्टो जी अॻुवाणी में छापो ऐं तरक़ियाती मंसूबनि में खुर्दबुद बाबति रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन जो चवणु आहे त तरक़ियाती मंसूबनि दौरान टेंडर नोटिस अख़बारनि में शाया न कराया विया। ॻुझे नमूने कंपनियुनि ऐं मनपसंद ठेकेदारनि खे ठीका ॾिना विया।